कुछ अरसो अॻु असांजे मोहल्ले में ख़ाली पयल बंगलो में चोरी थी हुई, जंहिंजो इल्ज़ाम असांजे नौजवान मोहरम अली मथां आयो वियो, जंहिंखां असांजी सॼी फैमिली साल अॻु लातालकी करे चुका आहियूं। इन जे बावजूद भी असां पाड़ेसरी हुजण जे नाते मुकम्मल फैमिली जा फर्द लंघी वियासीं। छुट्टा बिरादरी जे नेक मर्द अब्दुल मजीद छुट्टो ऐं वार्ड 4 जे चूंडियल काउंसलर अब्दुल वाहिद छुट्टो रां लंघी विया आहियूं। जेकॾहिं तव्हां जो असां में अव्हां जो शक आहे त ॾियण जे लाइ तयारु आहियूं। असां में मिसकीन पोहरियत मोची आहियूं, जेको रोज़ कमाए घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। असांजे माण्हुनि वारे पुलिस पकड़े वई आहे, तंहिंमें गुलज़ार अहमद सलीम अहमद खे पुलिस नाजाइज़ गैर कानूनी तौरु खणी वञी मार कुट करे शहरनि जी मुदाख़लत ते छॾे ॾिनो। हाणे वरी असां मथां FIR कटवाई अथनि। असां DIG लाड़काणो SSP कंबर शहदाद कोट खे अपील था करियूं त साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असां मथां कूड़ी कटियल FIR ख़तमु कई वञे। शहर जे मोज़िज़ मोतबरनि खे पिणु गुज़ारिश आहे त भले धुरिन खे घुराए ॻाल्हियूं ॿुधियूं वञनि। असां मथां साबित थी वञे त असां ॿीण भरे ॾींदासीं। असां सभु जा सभु मिसकीन पोरियत मज़दूर आहियूं, मोचको कमु करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची